गुजो मां मांखे अपडेट कंदा हलूं। शहबाज़ अली मल्हा जी रिपोर्ट मूजिब गुजे लॻ मशहूर दरगाह शेख हाजी अबू तुराबी जी सालियाने मेले जे मौक़े ते लॻंदड़ मलाखड़े जे पहिरें ॾींहुं मुख़्तलिफ़ ज़िलनि जे मल पहलवाननि विच में ज़बरदस्त मुक़ाबला थिया। पहिरें ॾींहुं जे मुक़ाबलनि में पहिरें जोड़ में पहलवान हलीम पठाण मुख़ालिफ़ पहलवान हबीबुल्ला ॿारनि खे दसे मैदान मारियो ऐं हज़ारे रुपया रोक रक़म ऐं ख़ूब दाद हासिल कयो। पहिरें जोड़ में पहलवान मुनीर मल्हा मुख़ालिफ़ पहलवान गुलाम नबी शीरी खे दसे दाद हासिल कयो। ॿिएं जोड़ में पहलवान रोशन जोखियो मुख़ालिफ़ पहलवान रज़ाक शीदी खे दसे वाह कराए छॾी। जॾहिं त टें जोड़ में पहलवान इरफान जोखियो मुख़ालिफ़ पहलवान दादलो शीदी खे दसे ख़ूब दाद हासिल करे वियो आहे। मलाखड़े में मुख़्तलिफ़ ज़िलनि जे वॾे अंग में मल पहलवाननि ज़ोर आज़माई कई। आख़िर में दरगाह जे गादी नशीन पागारो गुलाम हुसैन शेख, मुराद शेख, नूर मोहम्मद शेख, सदर शेख, अली हसन शेख ऐं ॿियनि मल पहलवाननि में हज़ारे रुपया रोक रक़म ऐं इनाम विरहाया विया।